नवाब शाह रिपोर्ट राजकुमार सिंध भलो रागी अला जा जदर जी पूरी माली सचला वज़ीर आला सिंध वटि पयल सिमरी ते सिंध हुकूमत ऐं सकाफ़त कर थोरी तो अमल दरामद करे त जीअं सिंध भलो रागी जी हयाती बचा थिए ज़िले सहित बेनज़ीर राजी आवाम पारां ॾियाल खां वधीक समझो करे संदन माली लाइ हिकु नंढी कोशिशि कई आहे उमेद सिंध जो आवाम अला जा जदर जी बचे न पंहिंजो भरपूर गुज़ारे अहिड़ो जा समाजी तंजीम छा सत्तर छवी फाउंडेशन जे अॻुवां लाला अक्षर काशरी गुलाम सरवर चाचा नवी जाली फोटो सकरन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जिस लाइणे अॼु सनम मालवी ऐं ॿिया सिंध जा फनकार ऐं समेतन सिंध जे सिञावण मीडिया जिस जीअं अलादार जी ज़रदारी जी माली साता लाइ नवाब शाह मुंतकिल के भरपूर किरदारु अदा कयो